تبدیلی آئی ہیں کافی کتنے تبدیلی بھی عمران خان کے دورہ میں آئی ہے عمران خان تیرے کو آئی نہیں تبدیلی تاں سائیں باقی موہن چتر لے آو آگے اچھا تھا ہلاؤ آگے تھے مانی کھاؤں چلیں تو بھی فوٹو کٹاوے تھا لہندا تو لہندا چو یہ خفیہ رستہ بھتن جی اندروں یا بھت متھاں جی گھومیا ہتاں ہتھیار بتھیار جنگ جے لائے متھیں بھت پر بھت میں ہی رستو ٹھہل تن ہے متھاں بھت ہے نا جکے ہے بھت میں ہی رستو ٹھاہے تو ہن جی بھتیں ایتری ہونdiयूं جو ہن جے متھاں گھوڑا ڈھڪائيندا آهن بھت جو اندروني منظر हिन मां जंग वग़ैरह कंदा आहिनि हथियार लिकाईंदा आहिनि हलो निकिरो راستو इलाही आहे ॿिया आहे रास्तो ई मथे वञी करे
ही अस्तबल जंहिंमें घोड़ा ॿधंदा हुआ बादशाह जंग जे लाइ घोड़ा ही अस्तबल आहे हिते घोड़ा ॿधंदा हुआ हे ग्राउंड हे भित जे अंदरियां वारो दॻ हेॾी वॾी भित ऐं उहा जेकी भित आहे इहा बि वॾी भित आहे इहा बि वॾी आहे भित जीअं इहा भित वॾी आहे इहा बि भित वॾी आहे पर हुतां बंदि अथव हितां शुरू मथे हूंदो अचो अचो हेॾां अचो कहिड़ा अचो त बादशाह जो महल ॾिसूं बादशाह जो महल वेलकम टू द हाउस ऑफ किंग रकीब जन के सदके चेस हेॾे अचे इहा जॻह ॾिसो हा हिते अचणु थियो पाण हिन में आराम सां कंदो सुम्ही पवंदा हुआ हिन में का तब्दीली न आई आहे हिन में का तब्दीली न आई आहे महल में दया जी काठी है ना दया हा हेठि फर्श वर्श भितियुनि में हाँ क्या होदे पहले चमड़ा बाजी गया खत्म किया ये पूरा डिजाइन चला चराग दिया वाली रोशनी का ये चराग दिए जला और मथों लोकेशन जे साथ सामने ये कंडीशन जला में लोकेशन बना आवाज तो लोकेशन जे साथ में हम लोग करने हवा हवा ये तो कोई पता नहीं ये जो लो लोकेशन वारो कहिड़ो हुयो ये लोकेशन जला लोकेशन ॾिसण लाइ हाँ हवा क्रॉस करनी लोकेशन जिला अच्छा सही एनो भी बई पासा एनो भी मथे तो अल्लाह जी आवाज कुदरती जो कमरो वो होती आई जे मेरा दो कनाल है ठिकाना होया तो वही ना पानी कपड़े ये कमरो हिन बादशाह जो नालो छा हुयो ये सराब खान टालपुर सराब खान टालपुर मुस्लमान यानी अन्नी मेरा दो ये ठिकाना बंदा है तेरे नाम तो रखे सलाम तेरे नाम लो तेरे नाम हां नो मानम से बनी हेॾे बूहे लाइ छा चयो मान के केड़ी कहो तो ये चाहिए मेन चाहिए ये गोले ते डिजाइन ये पूरा डिजाइन चला सी डिजाइन और वो सेम दर्जन का आगो અને તબ તો ને અમાર પાસે એ સાહેબ એ કમરો હોય
dapat અંદર કાંઈ યુવાની કેમેરા આવ્યો તાજે કાલે ફોટો લીધો અંદર હા અંદર બોય પીએ છે હા हिते गवर्नमेंट जे तरफां या पंहिंजे હા तरफां हिते गाइड कंदा माण्हू खे हिस्ट्री ॿुधाईंदा मीरवा किलोमीटर ईंदो पाण चांडियो अच्छा गवर्नमेंट जे तरफां न गवर्नमेंट जेके आहे न उहे कचहरी कराईंदा आहिनि पर असां वरी थोरो सफ़ाई बि कंदा आहियूं माना माण्हू ईंदा आहिनि उनखे नओं माण्हू खे ॿुधाईंदा आहियूं हिस्ट्री निकिरे बारे में सही सही नओं माण्हू अचे त हीअ चीज़ ॿुधाईंदो अव्हांजो छा नालो आहे मुंहिंजो नालो पाण जिनसार आहे पाण चांडियो किथां खां मीरवा आयो अथऊं मीरवा हितां घणो परे आहे पर वेझो आहे इहो अच्छा रोज़ अची वञु कयो हा रोज़ ईंदा माना हे काएं बजे बंदि थींदो आहे किलो पहिरीं 5 बजे बंदि थींदो आहे माना 5 बजे टाइम बंदि थींदो आहे पोइ वरी सुबुह 9 बजे खुलंदो आहे सुबुह जो 9 बजे रोज़ानो तक़रीबन घणा ईंदा आहिनि माण्हू हिते हिते त इलाही ईंदा आहिनि छंछरु आचर ते ईंदा आहिनि घणा माण्हू छंछरु आचर ते जुमो ख़मीस आचर वञनि ईंदे छंछरु आचर सफ़ा भरियल हूंदो आहे भरियल हूंदा आहिनि ईंदा आहिनि तूं वरी स्कूटी इलाही ईंदा आहिनि हिते घुमण छंछरु आचर ते हा ऐं ॿियनि ॾींहंनि में बि रोज़ ईंदा आहिनि हा मोकिलनि न ॾींहं बि ईंदा आहिनि घणा न न हीअं आम ॾींहंनि में छंछरु अलावा खां आचर खां अलावा हा उहे बि ईंदा आहिनि माना घटि ईंदा आहिनि या घणो पोइ घटि ईंदा आहिनि घटि पोइ गवर्नमेंट खे फ़ाइदो पए थो या हिन में को हिते आवाम अचे थो त अवाम हिते माना ईंदा आहिनि अवाम उहे हिनखे माना सॼो कुझु माना ॾींदा आहिनि माण्हू हिते हिनखे कुझु ठाराईंदा बि थोरो घणो अच्छा आवाम टैक्स त न ॾींदो आहे न हिते कंहिंखे हिते जे असां आयासीं असां त का टैक्स न ॾिनीसीं ईअं ई आहे न हा ईअं ई माण्हू तफ़रीक़ आहे घुमण जी माना ऐं हे सेण हुजे वेहण लाइ आगुर सही हिनमें सेण हुयो माना हिते वेहंदा हुया जी बादशाह अच्छा त हेॾे ईअं आहे बिल्कुलु हा सहूलियत आहे त माण्हू नज़ारो करे हितां वधि मां छो थो वञे हिन ते तोखे छो थी लॻे हिन में न साईं हा बिल्कुलु हे शइ इहो साह आहे इंसान जो हिन जो माने किले जी हा हे साह थो अचे हिन ते छा नालो ॿुधायो बादशाह जो मीर मीर सोहराब खान टालपुर सोहराब खान यानी टालपुरनि जी हुकूमत हा उमरा समा कलोड़ा बासी मन सभु बादशाही करे विया अंग्रेज़नि में हिते थोरो बादशाह आरडी ते वेंदो हुयो हिते माई बाली राग मुजरो हिते थींदो हुयो रक्स वारो हे बादशाह वेहंदो हे पोइ मथे हूंदो न हुन वक़्त में न हे आरडी ते ईअं वेहंदो ऐं हुते वरी माई बाली रस थींदी न राग थींदो पोइ हिते महफ़िल थींदी ऐं हू जेल आहे माना केतिरनि खे वारे छॾींदा मथां खाधो पीतो छॾींदा ऐं हेॾे इहा भित जो हेठि इहे फौज जूं बारीक माने 12 लखनि जी फौज रखियल हुई तीर पिचण ॾींहं जो राति जो हेॾे इहो केस कमु इलाही माण्हू ईंदा आहिनि केरु न ॾिठो आहे छा पाण हिते टीपू सुल्तान जी कहाणी भरे हा अचो ॾिसो न घुमण वारी जॻह असल जॻह असां न ॾिठा आहिनि कंहिं दुकानूं किथे आहे बसि ईअं ई आहे सिर्फ़ु न बसि ईअं जेल आहे अच्छा हल आख़िर में इहो ॾिसूं था की तख़्त ॾिसूं बादशाह जो हा बसि सज़ा आहे उमिरि वटि सज़ा हूंदी न मानी वानी पोइ बसि ईअं मथां अछले उन्हनि खे जेके चवंदा आहिनि कोटली जी शहर ॾे उहा ॾिजी हुई वायणी शहर अच्छा उहा ॾिजी अञा बि आहे हा ॿी आहे उहा कोट हीअ आहे सिर्फ़ु हा हीअ ॾिजी सॾबी आहे हे मीरनि जो कोट माना कोट जी नाले सां चयो माना कोट जी तरह लॻो त जॾहिं कोट माना मीरनि जो थी वियो अच्छा जॾहिं मीरनि जो कोट थी वियो त ॾिजी अञा अलावा हिन खां हा ॾिजी वायणी जो शहर पोइ इहा ॾिजी वायणी मीर साहिब सां गॾु वेंदी माना तख़्त ते इहा उनजे माना बराबरि में ईंदी असां हेॾे न आया आहियूं हेॾे न आया न मेन शइ त इहा आहे 3 छतियूं पूरियूं थी वेंदियूं
हे खुलियल हूंदो हुन वक़्त में? हा इहे खुलियल आहिनि न न हे हिन खे ईअं छत वत न हूंदी का? न छत न हुई हे आंगण खुलियल। इहे माना इहे विंगर ठहियल आहिनि। हे मींहं जे हिसाब सां पाणी छॾे। जो निकाल आहे बरसात आहे हम्म। ऐं हितां तव्हांखे उहो बि ॾेखारियां थो शाही महल जेको माई बाली खे ठाहिरायो न गिफ्ट में उहो अहिड़े अच्छे कलर जो आहे। जी जी निकले हूँ हाँ मिनट में गाते आ सर सुबह खा ले आऊं साईं घूम के अचो। अरे नाए खा ले नाए निकता अभी वारी हवा हलाई थी हाणे कल गर्मी वडी कल न हुई? कल वडी गर्मी है अच्छा गर्मी? हाणे तो थींदी ना आखिर हाँ अरे अने ता गुजरात वाला शाह दिसी आया था। नंबर से रखा ओ एदा अले शाह और हाल हाणे आखिरी बाक़ी रहियल थी जॻह तुंहिंजी जेल हुन में तोखे पूरींदा राजी जेल साईं जेल काटिया हुते अॻिते हुते तव्हांखे पूरींदा घराईंदा सर छोकिरियूं पढ़े त तस्वीर ईंदो हे अचनि था साईं मास्क त लायो असां पंहिंजे मस्ती में कंहिंखे सलाह असांखे साईं तस्लीम सलाह है हाँ मास्क लाए पाण में आहियूं खाते आ हे बादशाह जो तख़्त चवनि था ए बाबा तख्त फांसी देने वाला फांसी दे यानी सर फांसी दे तख्त हां मैं हे मानीअ जो हिननि खे ठाहियो आहे को मान नहीं खाया करा तकर तकर 10 ॾींहं जा छोला खाओ त हिन जो बि गुज़र थिए हे हाणे वठी आयूं ॿ टे छोकिरा सर कुर्सी का दे ख़तम थी वियो शाही मल ते तव्हां विया न शाही मल जेको हेड़े कलर जो वो भी नहीं शाही मल ये शाही मल आहे ही नहीं बादशाह जो महल आहे हे लकड़ा हाणे विधा अथऊं छा आई हाणे जते छते जगले गाठी जलाई तो करदा है कोई छत ओ शाही मल शाही मल ओए सामने शिम शिम हां ओ कजन में आए हाँ हाँ शाही मल इहो बि ईंदो इहो बि घुमने दो शीशे अच्छे कलर जो इनके हाणे कम कराएंगे हे जाते बागन ओए कजन अच्छा परियो हां इहो शाही मल ऐं हो मीर वॾे बंगला जबल टक्कर ते ओए सामने ऐं हे तख़्त इहो हे मोरचो आहे तो पयो मोर जो तो पई आहे इहा खैरपुर में रखियल हो न इनजो अच्छा हे इनजो गरम बोतल का सब अंदर जा अच्छा नींदा देखे जासूसी करना यार ये दीवाना की इशारा है ऐसा ये दीवाना की इशारा है ये दीवाना की इशारा है यो जते रखनियो पर ये दीवाना की इशारा है मैंने उर्दू में ये जो है ना सामने ये जो है डीजी का शहर होती है ये उल्टा करता है ये शहर कल्टी होता है इनका ये कल्टी शहर जिसको कहते हैं हाँ ये कल्टी शहर अच्छा हाँ, ये ये अल्लाह को अजाब आती है वो शहर कल्टी है इनके ये मेन रोड से आगे वाला जो है वो हाँ ये मेन रोड है ना ये हम्म। ये दीजिए ये मीर का कोट है कोट जी सारा लगा अच्छा कोर्ट इसको कहते हैं डीजी इसको कहते हाँ हैं ये कोर्ट इसको डीजी वो एक वारानी का शहर कोट है कोट मार के लो आता है हाँ डीजी हो कोर्ट है हाँ डीजी वाणी जो नालो आहे मैंने डीजी वारानी ने जो अल्लाह जो अजाब को मैं शहर ओ साईं चओ जो ता मुसलमान जो हे मुसलमाननि जो न टालपुरनि जो अच्छा